साथियों, कॾहिं कॾहिं असां पंहिंजे अंदर जा दर्द, सूर ऐं पीड़ाऊं अंदर ई अंदर में दॿाए जीअंदा आहियूं। उहे समूरा दर्द, अंदर जूं ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं असां कंहिंसां सलींदा बि न आहियूं, या वरी असां में हिमत न आहे हूंदी त उन्हनि दर्दनि खे दोहिराइण जी। पर साईं, मुंहिंजा दर्द अंदर में दॿाइण सां घटिबा न आहिनि। जॾहिं कंहिंसां अंदर जा सूर सलबा आहिनि, तॾहिं वञी मन जी मांद माठी थींदी आहे ऐं सूर घटि थींदा आहिनि। प्रोग्राम जे पछाड़ के पलन में असा के प्रोग्राम में याद कन पिया खारो जूणेजा खां, निहाल जूणेजो, मुजीब जूणेजो ऐं जब्बार जूणेजो। दोस्तों, अवां जी बि मोहब्बतूं ऐं कुर्ब मिठी खां राधाबाई, अनिल कुमार, रमेश कुमार ऐं अर्जन कुमार याद कयो असांखे। जगदेश कॉलोनी खां याद कन पिया असांखे तिलोक चंद लजपत ऐं हरीश गुल जंजीर खां कीमत राय ऐं छगनलाल हीराणी रमछाणी खां गंगूमल कलाणी याद करे चुको ऐं ट्राबोमल ऐं गुंगियो खां मुश्ताक नोहड़ी ऐं नज़ीर अहमद नोहड़ी, हेरियार खां कारो सिंह जागो ऐं ककड़ियार खां याद कन पिया असांखे जान मोहम्मद जूणेजो, मारूफ जूणेजो ऐं तैयब जूणेजो। निहारी जी वांड खां भलजी साणी याद कयो असांखे। साईं, तव्हांजूं मोहब्बतूं ऐं कुर्ब।
याद कन पिया असांखे अब्दुल मजीद जी ढाणी खां अली हसन ख़ासकेली, शहबाज ख़ासकेली, मेवा ख़ासकेली, गुलरमा ख़ासकेली, सगरोड जूणेजा खां याद कन पिया प्रभु सूटहड़, रमेश कुमार सूटहड़, दानिश कुमार सूटहड़ याद रखियो असांखे। ऐं मिठी खां रोबन महराज काने जी ढाणी खां, गेरोमल जसवंत कुमार ऐं सोभारो शाह न्यू खां अब्दुल खालिक कुंभार, हेरियार खां याद कयो असांखे कैलाश परियार ऐं वासुदेव परियार, नैणीसर खां आसिफ जान हिंगोर जो, असगर अली उमराणी ऐं रोशन अली सांद। साईं तव्हां सभिनी जूं मोहबतूं। ऐं हाणे तव्हांखे ॿुधायूं था पुटे ज़रदारी जो ही ख़ूबसूरत आवाज़। अज मिठा दे मोकल दर्द बिना दिलरुबा तेरी तो पल पल मौत मारे वे कई कान कहल दया खान की न चल हाणे जग हलूं मिठा हाणे मुंहिंजी अते मोकलाणी वो अते मोकलाणी मिठा हाणे मुंहिंजी अते मोकलाणी वो अते मोकलाणी हाणे जग हलूं था बचो दिल बेगानी वो हाणे जग हलूं था बचो दिल बेगानी मिठा हाणे मुंहिंजी वो अते मोकलाणी अते मोकलाणी मिठा हाणे मुंहिंजी अते मोकलाणी अते मोकलाणी तेरे प्यार तुझे मां समझिया तूं तेरे प्यार तुझे मां समझिया तूं उस रोज को थो बड़ी जानी वाणी उस रोज को थो बड़ी जानी वाणी पानी जब हलूं था बचो दिल बेगानी वो पानी जब हलूं था बचो दिल बेगानी मिठा हाणे मुंहिंजी अते मोकलाणी वो अते मोकलाणी मिठा हाणे मुंहिंजी अते मोकलाणी अते मोकलाणी दिलबर तूं रखां प्या दर्शन कंदासूं दिलबर तूं रखां प्या दर्शन कंदासूं कुर्ब में कभी तोसां हाणे हिकु हिकाणी कुर्ब में कभी तोसां हाणे हिकु हिकाणी हाणे जग हलूं था बचो दिल बेगानी वो हाणे जग हलूं था बचो दिल बेगानी मिठा हाणे मुंहिंजी वो अते मोकलाणी अते मोकलाणी। इन्हीं तई प्रोग्राम सांगीड़न सार जा समूरा सुरारंग फिजाउन में बिखरी चुका। सामिन प्रोग्राम जे पेशकार मुसरत अली मंगी, स्टूडियो इंजीनियर अब्दुल मजीद कटोहर ऐं अवां जो मेज़बान नाज़ जमील अहमद खोसो। वरी मिलण ताईं अवां खां मोकिलाए थो। दिलियूं गॾु त जुदाई आहे ई कोन, पोइ मोकिलायूं था सदाईं गॾु। दिल बेगानी वो हाणे जग हलूं था बचो दिल बेगानी
मोहंदी वो अथे मोकलाणी अथे मोकलाणी मिठा हाणे मोहंदी अथे मोकलाणी अथे मोकलाणी समेन प्रोग्राम पेश कयो वियो सांगीड़ अनुसार मेज़बान हो नास जमील अहमद खोसो ऐं पेशकश हुई प्रोड्यूसर मुसरत अली मंगी जी। असीं रेडियो पाकिस्तान मिठी तव्हां सां मुखातिब आहियूं FM 101 ते। पाकिस्तान जे मयारी वक़्त मुताबिक़ राति 8 थियण वारा आहिनि। ठीक 8 वॻे रेडियो पाकिस्तान तां उर्दू में ख़बरनामा ॿुधी सघंदा।